अस्सलामुअलैकुम। सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल खे ऐं दॿायो हिन घंटी जे निशान खे त जीअं हर न्यू अचण वारी वीडियो मां ॾिसी सघो सभ खां पहिरियों। सिनेमा ना है बाबू तो कैसे अच्छा बच्चों, एक पंत दो काज इस मुहावरे को किसी वाक्य में प्रयोग करके बताओ। सर मैं बताऊं? हाँ पप्पू बता। सर मैं आपका नाम लेके बताऊंगा तो ज्यादा अच्छा लगेगा। हाँ हाँ ठीक है, बता तो सही। तो सुनिए सर। रमाकांत मूतन गए, मूतन लग गयो पाद, पादत पादत हग दियो, एक पंत दो काज। अच्छा अबे तुझे पता है आज क्या हुआ? आज मैं एक कमरे में घुस गया, वहाँ बहुत सारी औरतें बैठी हुई थी। जैसे ही मैं गया साली मेरे को देख के उठ गई। बाद में सालियों ने मुझे बहुत पेला। क्यों? अबे यार बाद में पता चला वो लेडीज टॉयलेट था। धक्का लगाएगा बे। ये ऑटो स्टार्ट है। ये पहला ऑटो था, उसको हेलीकॉप्टर बनाया। हिकिड़े बरोच खे झनी सज़ा चए तो खे 3 साल टीपा जज खे चई तो टिट ॾेई छॾियो बकरियूं पिणी चाही वाले वा बरोच मुर्स जो कुटरा बेड़ा एडो असांखे मज़ो आयो, असांजा पेरेंट्स जे हिसाब सां असांखे ॾाढो मज़ो आयो, एडो मज़ो आयो, एडो मज़ो आयो, छा ॿुधायूं तव्हांखे। ॾाढो सुठो लॻो। ऐं असांजे मस्जिद खां 104 डिग्री बुखार, होटल ते हलंदा, थाणे ते हलंदा, मस्जिद अरे अल्लाह जो घर। हिकिड़े जलसे में विमू ते मुला तकीर पियो करे, चई वार खां सनी होसी तलवार खां तिखी होसी। पुलिस राति जी ॻाल्हि करे, चई वार खां सनी होसी तलवार खां तिखी होसी। हिकिड़े जत उथी बीह रहे, चई साईं ईअं अॻिते रस्ता ई कोन्हे न। हिकिड़ो जनाज़ो पिया खई वञनि कंहिं ॻोठ मां, उते वतायो वञी जनाज़े में पहुतो। वताए चयो वा माई आ मर्दा? चई माई आ। चई माई आ कुंवारी आ सगरी आ? चई कुंवारी आ। चई मुई साहिब कंहिंखे ॾिनव कोन।